सुठे नमूने सां पाले तयारु था करियूं नंढा फर, उहे कुंडी में जा असांखे सुठा फर किथां मिलंदा? तव्हांजे डिपार्टमेंट ॾिए थो इहे आम माण्हुनि खे? हींअर ही असांजो जेको प्रोजेक्ट आहे इहो पायलट प्रोजेक्ट आहे PSLD जाइका जो। इहो सिंध जे 5 ज़िलनि में हली रहियो आहे। हैदराबाद, मटियारी, टंडो मोहम्मद खान, बद्दीन, टंडो अलायार, इहे 5 ज़िला आहिनि जिन में ही प्रोजेक्ट हली रहियो आहे। जिते इहो फर इन्हनि 5 ज़िलनि में असां ॻोठ रजिस्टर कया आहिनि, उते एक्सटेंशन डिपार्टमेंट लाइव स्टॉक जो मुतारफ़ करायो आहे। ॻोठ रजिस्टर करे जेके माण्हू औरत तोड़े मर्द लाइव स्टॉक पालीनि था, असां उन्हनि खे तरबियत बि ॾियूं था। इहे जानवर बि उन्हनि खे माना अधु ते 2 फर ॾिनासीं। 3 सालनि में जॾहिं वियामी ईंदो, हिकिड़ी पाण रखंदो, मैं असांखे वापसि कंदो, हिकिड़ी असीं उहा विकिणी वरी ॿिया फर वठी वरी माण्हुनि खे फर पालण लाइ ॾियूं था। पर हाणे असां इहो इरादो कयो आहे त हीउ जेको सेंटर असांजो हींअर डायरेक्टर जनरल लाइव स्टॉक जे हाते में आहे, अहिड़ो सिंध जे हर ज़िले हेडक्वार्टर, तहलके हेडक्वार्टर में सेंटर हुजे। जेके माण्हू फर कोहनि था उन्हनि खां फर ख़रीद करे पाले करे वरी बि असां ॻोठ में ग़रीब माण्हू खे ॾियूं ऐं ग्रांट सब्सिडी ते जीअं माण्हू जो माल असेट मिल्कियत वधे। ऐं जंहिं मुल्क जो हारी ख़ुशहाल उहो मुल्क ख़ुशहाल, जंहिं मुल्क जो हारी कंगाल अदा उहो मुल्क कंगाल। जी साईं। त असांजो जेके एनिमल्स वारनि जूं अस्पतालूं आहिनि, इन्हनि वटि को उन इलाइक़े जे माल जो को शेड्यूल कोन्हे, उनजी का विज़िट कान थी कई वञे। एहतियाती वैक्सीन वग़ैरह जी बीमारियूं थियनि थियूं त उहे कोन थियूं लॻायूं वञनि। ऐं वक़्त ते कॾहिं का ज़रूरत पए थी भाॻियनि खे त उहे उन्हनि खे दवाऊं या उहे डॉक्टर या उहा सहूलियत नथी मिली सघे, जेका हिकिड़ो बुनियादी हक़ आहे। जी साईं, तव्हां ॾाढो बहितरीनु सुवालु कयो आहे। पर बुनियादी तौरु असां जेके हिते माण्हू बीठा आहियूं, असां एक्सटेंशन सां वाबस्ता आहियूं। माना तरबियत ऐं महारत ॾियणु, एहतियाती तदबीरूं ॿुधाइणु भाॻीअ खे सॼे इन कम जे बारे में। त डेयरी फार्म कीअं हलाइजे, फर जी पालना कीअं कजे, उनजो गाह कीअं पालिजे, उनखे साड़ो गाह कीअं बचाइजे, पाणी जी छा अहमियत आहे। पर हीउ जेको साईं सुवालु कयो त सिहत जे हवाले सां दवा हणणु, टीको हणणु, असांजो वरी इन हवाले सां तालुक़ु न आहे। इहो वरी तव्हांखे सिहत वारा जवाबु ॾेई था सघनि। पर जंहिं जॻह ते असां जो प्रोजेक्ट कमु करे रहियो आहे सिंध जे 5 ज़िलनि में, असां छा करियूं था त सिहत वारनि खे बि इन्वॉल्व करियूं था। कीड़नि जी दवा बि उन्हनि खां वठाए ॾियूं था, ॻोठ वारनि खे बचा जो टीको बि हणाए था ॾियूं। बाक़ी तरबियत जेका आहे हिनजी कीअं थिए उहो सॼो असां उन्हनि खे उते माना अमली तौर ते सिखिया ॾियूं था। ऐं उहा सॼी सिखिया असां हुनजी मॉनिटरिंग बि कंदा आहियूं त इन ॻाल्हि ते अमल कयो आहे। हाणे उनखे कुझु उनजी मिल्कियत वधी, कुझु खीर वधियो, कुझु गोश्त वधियो, उन वटि केतिरी उनजी भलाई थी। त तमामु कामयाबु वियो आहे इहो प्रोजेक्ट सिंध में PSLD जाइका जो। ऐं असां हिन प्रोजेक्ट में हिन सिंधी माण्हुनि तरफ़ां सिंध लाइव स्टॉक फिशरीज़ जे सेक्रेटरी मिनिस्टर जनाब अब्दुल बारी ख़ान पताफ़ी ऐं जनाब सिंध जे वज़ीर आला मोहतरम मुराद शाह खे, अब्दुल्ला शाह जे पुटु साईं जो पुटु आहे न, अपील कंदासीं त इहो मनसूबो सिंध जे तमामु ज़िलनि में इनखे जेको सो लागू कयो वञे। इहो सिंध जे माण्हुनि जे लाइ बहितरु आहे। छो जो सिंध जे हारी खे जॾहिं इहा महारत मिलंदी त दुनिया में असां नंबर 1 थी वेंदासीं जानवर जे खीर ऐं गोश्त जी पैदावार में इंशाअल्लाह। साईं पंहिंजे हिसाब सां जवाबु ॾिनो आहे त जेको आहे तो हीअ त डिपार्टमेंट अचे थो अलॻि आहे जंहिंजो माना हीअ कमु आहे। बहरहाल असीं साईं जन खे इन लाइ आवाज़ु माना इहो उथारियो वञे त जीअं माना इलाइक़े जा जेके आहिनि अस्पतालूं आहिनि उते जानवरनि जूं, उहे इलाइक़े जे जेके बि जानवर उन्हनि जी विज़िट कनि, शेड्यूल हिकिड़ो पाण रखनि त केतिरा जानवर आहिनि ऐं एहतियाती टुका वक़्त ब वक़्तु पाण अची उते लॻाए वञनि, जेका उन्हनि जी ड्यूटी आहे। त काफ़ी बीमारियुनि खां रिकॉर्ड थी सघे थी ऐं माना एहतियाती टुका लॻण जे करे काफ़ी फ़ाइदो थी सघे थो। ऐं जीअं तजवीज़ तव्हां हिते ॾियो पिया, अहिड़ियूं तजवीज़ूं उन्हनि खे उते ॾेई वञनि त इन में बहितरी थींदी। 5 ज़िलनि में जिते कमु करे असां उन ज़िले जी हेल्थ मशीनरी खे इन्वॉल्व कयो आहे। हे ॾिसो न, हीअ असांजो एक्सटेंशन वर्कर आहे, स्टॉक असिस्टेंट आहे। इन्हनि सां गॾु हिकिड़ो वेटनरी ऑफिसर, मास्टर ट्रेनर, पर हे इलाजु न कंदा आहिनि। हे बाग़ी खे तरबियत ॾींदा आहिनि। बाग़ी जॾहिं इलाज जी कीड़नि जी दवा जी वैक्सीन जी ॻाल्हि कंदो आहे न, हे ज़िले जी जेका तव्हां पिया ॻाल्हि करो सिहत वारनि ॾांहुं वेंदो आहे, उन्हनि खे वठी ईंदो आहे, उन्हनि खां उन्हनि खे कीड़नि जी दवा बि ॾियारींदो आहे, बचाए टिको बि हणंदो आहे। ऐं असांजे जेके बि ॻोठ हुआ उन्हनि में पहिरीं तव्हां भाॻियुनि खे मिलायूं, भाॻिया ॿुधाईंदा पहिरीं असांखे बीमारी ईंदियूं, हाणे असांखे बीमारी नथियूं अचनि ऐं उन्हनि जी माल मिल्कियत में बि इज़ाफ़ो थियो आहे। जानवर बीमार थे तो अस्पताल है हैदराबाद में जो को जी असीं हैदराबाद में बिल्कुलु अस्पतालूं, सिंधी हर ज़िले में अस्पतालूं, हिते हीराबाद में अस्पताल आहे जानवरनि जी, उते उन्हनि जी डिप्टी डायरेक्टर बि ईंदो आहे, वेटनरी ऑफिसर बि ईंदा आहिनि, उहे ॾिसंदा आहिनि उनखे। असांजो बीमार सां तालुक़ु न आहे, असां उहे ॻाल्हियूं ॿुधाईंदा जो बीमार थिए ई न, परहेज़ इलाज खां बहितर आहे। जी साईं बिल्कुलु। असां हाइब्रिड कंपनी आहे पाकिस्तान जी, सिंध जी इम्पोर्टर आहियूं। त
टॉप क्वालिटी सीट है असां वटि असांखे बि प्लेटफॉर्म मिलियो आहे पंहिंजे पाण खे एक्सपोज़ करण जो हिते सो दिस इज़ अ नाइस प्लेटफॉर्म थैंक यू असां वटि टोटली मोस्टली जेके आहिनि वेजिटेबल सीड आहिनि लाइक टोमेटो आहे चिली आहे हॉट पेपर पम्पकिन आहे बॉटल गार्ड है ब्रिंजल है मस्क मेलन वाटर मेलन ऑल टाइप ऑफ हाइब्रिड सीड्स आहिनि अवेलेबल इम्पोर्ट फ्रॉम कोरिया ताइवान थाईलैंड डिफरेंट कंट्रीज सॉरी सर ये हाइब्रिड बीज आहे ॿाहिरां हिन में करैक्टर ॿिया हूंदा आहिनि ओपी ॿी शइ हूंदी आहे पाकिस्तान में अञा ताईं कोई हाइब्रिडाइजेशन थी कोन्हे तॾहिं इम्पोर्ट करिणो थो पए ॿाहिरां पाकिस्तान में पैदावार थी वेंदी आहे ॿाहिरि मुल्क जी सर बिल्कुलु इहो काफ़ी सालनि खां इहो इम्पोर्ट थिए पियो बिज जेको हिते पैदावार ॾिए थो तॾहिं जीअं मिर्ची आहे कोरिया जी हिते बहितरीन थी थिए पोइ असां कोरिया खां इम्पोर्ट कंदा आहियूं मिर्ची सर हाँ बिल्कुलु असांजे डिस्ट्रीब्यूशन आहे हिते पाकिस्तान लेवल ते बाक़ी असांजे पाकिस्तान में डीलर्स आहिनि डीलरशिप ते कमु कंदा आहियूं मोस्टली बाक़ी रिटेल आहे बाक़ी ऑनलाइन मार्केटिंग वग़ैरह कंदा आहियूं सर हैदराबाद लेवल ते हींअर हिकिड़े के ॾिनमि थर वारा वेठा आहिनि हिते NGO आहे हिकिड़ी हू हुते हाइड्रोपोनिक वग़ैरह ते रिसर्च पिया कनि पोटैटो ते थर वारे पासे हुननि खे हिकिड़ो सैंपल ॾिनो हॉलैंड जो बीज जो पोटैटो कैरेट जो उहो ॾिनो मां असल में साईं मां अचां पियो रस्ते खां असां विया डेयर कियोस प्रोग्राम हो असांजो मेज़बान जी तरफ़ां जे गुजरात में वार्ड खां ॾिठमि त साईं जिन ते वॾो मेलो लॻो पियो वॾी रोशनी लॻी पियूं मां सोचियो आहे छा जीअं असां पेट्रोल पंप ते गाॾी बीहारी थी उते कुझु माण्हुनि खां पुछियोसीं त भई छा आहे हुननि चयो सिंधी सकाफ़त या सिंध कल्चर उन तरफ़ां लॻो आहे इहो फेस्टिवल लॻो आहे सिंधी सकाफ़त जे हवाले सां पोइ ख़ान साहिबु ज़िद कयो यार असांखे सिंधी सकाफ़त जे हवाले सां असांखे ॿुधायो मां महिमान खे पी खे खायो आहे मां ठीकु आहे पोइ असां हुनजे हवाले सां ॾिसी पोइ अंदरि हलिया हुआसीं पोइ पहिरियां ते फिश जो आहे इहो डिपार्टमेंट उनजी ॾिसूं पिया त माशाल्लाह मुंहिंजे नॉलेज में एतिरियूं फिश मां पाण मल्हां आहियां मूंखे एतिरो इल्मु कोन्हे एतिरियूं मच्छियूं थींदियूं आहिनि पर अॼु मूंखे ख़बर पई त मच्छियुनि जा बि एतिरा क़िस्म थींदा आहिनि ऐं पहिरियों मां सिंध हुकूमत खे इहा गुज़ारिश कंदो अहिड़ा फेस्टिवल पूरे सिंध में कराए सखर में आहे नौशहर फिरोज जेके बि आहिनि इअं कराए जीअं माण्हुनि में अवेयरनेस पैदा थिए इहे बड़ी मेहरबानी साईं बड़ी मेहरबानी साईं मेले में आप आए आपको कैसा महसूस कर रहे हैं अच्छा महसूस कर रहे हैं आपने क्या क्या इधर चीज़ें देखी है अभी तो मछली देखी है और कुछ नहीं देखा अभी जा रहे हैं विजिट कर रहे हैं तो फिर देखेंगे आपने देखा कितनी रश है आपको मज़ा आ रहा है माशाल्लाह मज़ा आ रहा है जी बहुत मज़ा आ रहा है यहाँ पे सिंध की सकावत बहुत अच्छी है हम चलते रहते हैं सिंध की सकावत में अजब टोपी में भी चला हूँ मैं जी यहाँ पे जानवर हैं कोई बर्ड्स हैं फिशेज हैं बहुत कुछ है सब आप देखना चाहते हैं जी जी अभी जाऊँगा देखूँगा भाई इंशाल्लाह मेहरबानी फोटो कढो डॉक्टर रियाज़मन चन्ना वेटनरी ऑफिसर जामशोर खां असां हिन मेले जे इंतज़ामनि में रहियासीं असां हुआसीं रजिस्ट्रेशन ते जेको माल आयो पिए माशाल्लाह तमामु बहितरीनु इवेंट आहे हर सहूलियत माण्हुनि जे लाइ फार्मर्स जे लाइ विज़िटर्स जे लाइ ऐं असांजे हैदराबाद जे लाइ यकीन कयो त हिकिड़ो मेगा इवेंट हुयो ही ऐं उन्हनि लाइ एंटरटेनमेंट बि आहे उन्हनि लाइ मालूमात बि आहे ऐं इंतिहाई माना बहितरीनु क़िस्म जो असांजो हीउ प्रोग्राम आहे हिते मालूमात जो बि खोड़ सारो एंटरटेनमेंट जो बि खोड़ सारा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि ऐं माण्हू अचनि ऐं अची हिन मेले खे माना एंटरटेनमेंट भी कन मालूमात वठन इंतजाम के हवाले से बताओ तो इंतजाम मुकम्मल न आहिनि जानवरनि खे खाधो पीतो नथो ॾिनो वञे पाणी नथो ॾिनो वञे उनजे बारे में सर हर शइ माना डिसिप्लिन सां थी पई मां खाधो पीतो माण्हुनि जो 100% कंप्लीट आहे ऐं जानवरनि जो खाधो पीतो मौजूदु हुयो पाणी 24 कलाक अवेलेबल आहे ऐं तमामु सुठा इंतज़ाम थियल आहिनि ॿ टे ॾींहं वधणु खपे हिन प्रोग्राम खे सर अगरि मक़सदु आहे त हीउ बजट जे हिसाब सां आहे न सो अगरि उहा बजट अगरि असां वटि मौजूदु हुजे त शायदि पर हीउ वॾो इवेंट आहे इनखे माना मेंटेन करण बि ॾाढो हिकिड़ो माना वॾो कमु आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम बहितरीनु इंतिज़ाम आहिनि वधीक तव्हां पाण ॾिसी सघो था पाण विज़िट करे आया आहियो ऐं तव्हां माण्हुनि खां राय वठी आया आहियो त हिकिड़ो तमामु सुठो मेगा इवेंट थियो आहे असांजा वॾी महिरबानी सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन